कुर्बानीअ जा दीनी दुनियावी ऐं मुआशी कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? बिल्कुलु क़ुर्बानी करण जा त दीनी ऐं दुनियावी तमामु घणा फ़ाइदा आहिनि। दीनी फ़ाइदो अगरि ॾिसिजे त जेके क़ुर्बानी जूं फ़ज़ीलतूं आहिनि, जेके हदीस शरीफ़ जे अंदरि आयूं, त क़ुर्बानी जेको आहे उहो जेको क़ुर्बान कंदो हर वार जे बदिले उनखे नेकी मिलंदी। क़ुर्बानी जो जानवर जेको आहे उहो उन जे लाइ जहन्नम जी बाहि खां रुकावट बणिजी ईंदो। इहे दीनी फ़ाइदा आहिनि। इन खां अलावा अल्लाह जी रिज़ा अगरि सुठियूं नीयतूं शामिलु थींदियूं क़ुर्बानी जे जानवर खे ज़बह करण में, मां अल्लाह जी रिज़ा लाइ क़ुर्बानी जो जानवर ज़बह करे रहियो आहियां। पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते अमल, हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत ते अमल, इहे इन जा दीनी फ़ाइदा आहिनि। अगरि तव्हां रिसालो अमीर अहले सुन्नत दामद बरकातुहुल आलिया जो पढ़ो, अबलग घोड़े सवार, उनखे ज़रूरु पढ़ंदा। उन में मुख़्तलिफ़ वाक़िया ॿुधाया विया आहिनि जो क़ुर्बानी जो जानवर हिकु क़ुर्बानी करण वारे खे आख़िरत में कहिड़े तरीक़े ते फ़ाइदो पहुचाईंदो। ऐं अगरि असां दुनियावी फ़ाइदनि खे ॾिसूं था, ऐं दुनियावी बि बेशुमार फ़ाइदा आहिनि। अगरि असां ॾिसूं था जानवरनि जो वापार थो वधी वञे, ऐं जॾहिं जानवर अचनि था त उन जो गाह थी वियो, उन जा झोल थी विया, जानवर खे जेके सामान पाराया था वञनि उन्हनि जो वापार थो वधी वञे। कासाइनि खे जानवर ज़बह करण जी उजरत थी मिले, उन्हनि जे लाइ हिकिड़ो रोज़गार थो थी वञे। ऐं सभिनि खां वॾो फ़ाइदो इहे त थी विया मतिलबु हिकिड़ा मुआशी फ़ाइदा। सभिनि खां वॾो फ़ाइदो असांजा उहे भाइर ग़रीब जेके सॼो साल क़ुर्बानी जो गोश्त हुजे या को बि गोश्त हुजे पंहिंजी ग़ुर्बत जे करे नथा खाई सघनि, ऐं इस्लाम असांखे दर्स ॾिनो आहे त पंहिंजी क़ुर्बानी जे गोश्त जा 3 हिसा कयो। उहो इन जे करे ई ॾिनऊं जो तव्हांजा ग़रीब भाउ बि क़ुर्बानी जे गोश्त खां महरूम न रहनि। हिन ईद जे सदिके, हिन क़ुर्बानी जे जानवर, इन क़ुर्बानी जे सदिके उन्हनि खे बि क़ुर्बानी जो गोश्त खाइण जो जेको आहे उहो मौक़ो मिली वेंदो आहे। सो इहे तमामु इन जा दुनियावी ऐं खोड़ सारा दुनियावी फ़ाइदा आहिनि जंहिं ते तव्हां गौर कंदव त तव्हांखे सम्झ में ईंदा। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।